ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 3/12/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार ज्ञान जी यात्रा में अलबेला न ठह। यात्रा सां ई आत्मा पावन थींदी आहे। बाप आया आहिनि सभी आत्माउनि जी सेवा करे उन्हनि खे शुद्ध ठाहिनि। बाबा हिन सृष्टि ते छो आया आहिनि? सभी आत्माउनि जी सेवा करे। ॾिसो बाबा केॾा निरंकारी आहिनि। चवनि था मां सभिनि जी सेवा करणु आयो आहियां, उन्हनि खे शुद्ध ठाहिणु आयो आहियां। प्रश्न आहे कहिड़ी स्मृति ठही रहे त खान पान शुद्ध थी वञे? उत्तर आहे यदि स्मृति रहे कि असां बाबा वटि आया आहियूं सचखंड में वञण जे लाइ, उहो मनुष्य खां देवता ठहिण लाइ, त खान पान शुद्ध थी वेंदो। छोजी देवताऊं कॾहिं अशुद्ध चीज़ न खाईंदा आहिनि। जॾहिं असां सत्य बाप वटि आया आहियूं सचखंड पावन दुनिया जो मालिक ठहिण, त पतित अशुद्ध ठही न सघंदा आहियूं। सदा स्मृति रहे। जीअं चईंदा आहिनि न मां फलाणे तीर्थ ते वञा थो त मूंखे इहे न खाइणो आहे। ईअं ई असांखे यादि रहे कि मूंखे सत्य की दुनिया में वञिणो आहे त मूंखे हाणे इहा अशुद्ध खान पान छॾिणो आहे। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि सां पुछनि था ॿार तव्हां जॾहिं हिते वेंदा आहियो त कंहिंजी यादि में वेंदा आहियो? पंहिंजे बेहद जे बाप खे। कंहिंखे यादि कंदा आहियो? पंहिंजे बेहद जे बाप खे। उन्हनि खे पुकारबो आहे हे पतित पावन। अॼुकल्ह सन्यासी बि चईंदा रहंदा आहिनि पतित पावन सीताराम, अर्थात पतितनि खे पावन ठाहिण वारा राम अचो। इहे त ॿार सम्झंदा आहिनि न। पावन दुनिया सत्य खे, पतित दुनिया कलयुग खे चइबो आहे। हाणे तव्हां किथे वेठा आहियो? कलयुग अंत में। इन करे पुकारंदा आहिनि बाबा अची करे असां सभिनि खे पावन ठाहियो। असां केरु आहियूं? असां सभु आत्मायूं आहियूं। आत्माउनि खे ई पवित्र ठहिणो आहे न। आत्मा पवित्र ठहींदी आहे त शरीर बि पवित्र मिलंदो आहे न। आत्मा जे पतित ठहिण सां शरीर बि पतित थी वेंदो आहे। इहो शरीर त मिटी जो पुतलो आहे। आत्मा त अविनाशी आहे। आत्मा हिन ऑर्गन्स द्वारा चईंदी आहे, पुकारंदी आहे असां ॾाढा पतित थी विया आहियूं, असांखे अची करे पावन ठाहियो बाबा। बाप पावन ठाहींदा आहिनि। 5 विकार रूपी रावण पतित ठाहींदा आहिनि। बाबा हाणे स्मृति दिलाई अथई असां पावन हुयासीं, पोइ ईअं 84 जनम वठंदे वठंदे हाणे अंतिम जन्म में पहुचिया आहियूं। ये जो मनुष्य सृष्टि रूपी झाड़ आहे, बाप चईंदा आहिनि मां इन्हनि जो बीज रूप आहियां। मूंखे सॾु कंदा आहिनि हे परम पिता परमात्मा, ओ गॉड फादर लिबरेट मी। ये मनुष्य सृष्टि रूपी झाड़ आहे ऐं हिन झाड़ जो बीज केरु आहे? शिव बाबा। बाबा चईंदा आहिनि मां बीज रूप आहियां। मूंखे सॾु कंदा आहिनि हे परम पिता परमात्मा, ओ गॉड फादर लिबरेट मी। हर हिकु पंहिंजे लाइ चईंदा आहिनि मूंखे छुड़ायो बि ऐं पंडो ठही करे शांति धाम में बि वठी हलो। सन्यासी आदि बि चईंदा आहिनि स्थाई शांति कीअं मिले। हाणे शांति धाम त घर आहे जाता खां आत्मायूं पाठ वॼाइण ईंदियूं आहिनि। हुते सिर्फ़ु आत्मायूं आहिनि, शरीर न आहे। आत्मा नंगी आहे, अर्थात शरीर बिगड़ रहंदी आहे। नंगे जो अर्थ इहो न आहे कपिड़ा पाइण बिगड़ रहण न। शरीर बिगड़ आत्मा नंगी अर्थात अशरीरी रहंदी आहे मथे। त इहे शरीर छा थियो? आत्मा जा कपिड़ा। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां आत्मायूं हुते मूल वतन में बिगड़ शरीर रहंदियूं आहिनि। उनखे चइबो आहे निराकारी दुनिया। ॿारनि खे सीढ़ी ते सम्झाइबो आहे कीअं असां सीढ़ी हेठि उतरंदा आया आहियूं। पूरा 84 जन्म वठंदा आहियूं मैक्सिमम, पोइ कोई हिकु जनम बि वठंदो आहे न। आत्मायूं मथां खां उतरदी ई रहंदियूं आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां तव्हां सभिनि खे पावन ठाहिण। शिव बाबा ब्रह्मा द्वारा
असां सभिनि खे पढ़ाइनि था। शिव बाबा आत्माउनि जा बाप आहिनि। ब्रह्मा खे आदि देव चईंदासीं। हिन दादा में बाप कीअं ईंदा आहिनि इहे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। मूंखे सॾु बि कंदा आहिनि, हे पतित पावन अचो। आत्माउनि इहे शरीर द्वारा सॾु कंदियूं आहिनि। मुख्य आत्मा आहे न, इहा आहे दुखधाम। हिते कलयुग में ॾिसो वेठे वेठे अचानक मृत्यु थी वेंदी आहे। हुते कोई हीअं बीमार न थींदो आहे। नाम ई आहे स्वर्ग। केतिरो सुठो नाम आहे न, चइण सां ई दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। क्रिश्चन बि चईंदा आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों पैराडाइज़ हुयो। हिते भारतवासियुनि खे त ॾाढो कुझु बि पतो हिते भारतवासियुनि खे त कुझु बि पतो ई न आहे। उहो त चईंदा आहिनि क्राइस्ट जी भुक्ति त बि ठीकु आहे। हिते त इन्हनि खे कुझु पतो ई न आहे। छो जी उन्हनि सुख ॾाढो ॾिठो आहे त दुख बि ॾाढो ॾिसनि था। भारतवासी तमो प्रधान ठहिया आहिनि। 84 जन्म बि हिननि ई वरिता आहिनि। अधु कलाक पोइ ॿिया धर्म वारा ईंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो अधु कलाक पोइ ॿिया धर्म वारा ईंदा। हाणे तव्हां सम्झंदा आहियो अधु कलाक देवी देवता हुयो त ॿियो कोई धर्म हुयो ई न। पोइ त्रेता में जॾहिं राम आया त बि इस्लामी बौद्धी न आया। मनुष्य त बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहिनि। चई ॾींदा आहिनि दुनिया जी आयु लाखों वर्ष आहे। इन करे मनुष्य मूंझंदा आहिनि कि कलयुग अर्जुन चंडो ॿार आहे। तव्हां हाणे सम्झंदा आहियो कलयुग पूरो थी वियो, हाणे सतयुग ईंदो। हिन करे तव्हां आया आहियो बाप सां स्वर्ग जो वरसो वठणु। तव्हां सभु स्वर्गवासी आहियो न। असां सभु जो बि बाबा जा ॿार हिते पढ़नि था उहे सभु स्वर्गवासी आहिनि। भले वैसे त बाबा चईंदा आहिनि स्वर्ग त सत्य खे ई चईंदासीं, लेकिन कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि सत्य त्रेता खे मिलाए करे स्वर्ग चइबो आहे। बाप ईंदा ई आहिनि स्वर्ग स्थापना करणु। तव्हां ई स्वर्ग में ईंदा आहियो, बाक़ी सभु शांतिधाम घर में हली वेंदा आहिनि। उहो आहे स्वीट होम। आत्माऊं हुते निवास कंदी रहंदियूं आहिनि। पोइ हिते अची करे पाठ वॼाईंदियूं आहिनि। शरीर बिगड़ त आत्मा ॻाल्हाए न सघे। हुते शरीर न हुजण जे कारण आत्माऊं शांति में रहंदियूं आहिनि। परमधाम में शरीर न हुजण जे कारण आत्माऊं शांति में रहंदियूं आहिनि। पोइ अधु कलाक देवी देवता सूर्यवंशी चंद्रवंशी पाठ वॼाईंदा आहिनि। पोइ द्वापर कलयुग में हूंदा आहिनि मनुष्य। देवताउनि जो राज्य हुयो। पोइ उहा काॾे विया कंहिंखे पतो न आहे। इहा नॉलेज हाणे तव्हांखे बाप सां मिलंदी आहे। ॿियो कोई मनुष्य में इहा नॉलेज हूंदी न आहे। बाप ई अची करे मनुष्यनि खे इहा नॉलेज ॾींदा आहिनि। बाबा अची करे असां सभु मनुष्यनि खे इहा नॉलेज ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि जंहिंसां ई मनुष्य खां देवता ठही वेंदा आहिनि। छो जी सत्युग त्रेता में देवता हुया, द्वापर कलयुग में मनुष्य थी। हाणे मनुष्य खां देवता बाबा अची करे नॉलेज ॾेई करे ठाहींदा आहिनि। तव्हां हिते आया ई आहियो मनुष्य खां देवता ठहिण लाइ। देवताउनि जो खान पान अशुद्ध न हूंदो आहे। उहो कॾहिं बीड़ी आदि न पींदा। हिते जे पतित मनुष्यनि जी त ॻाल्हि न पुछो, छा छा खाईंदा रहंदा आहिनि। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि इहा भारत पहिरियों सचखंड हुयो। ज़रूरु सचा बाप स्थापन कयो हुनई न। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि इहा भारत पहिरियों सचखंड हुयो। ज़रूरु सचे बाप स्थापन कयो हुनई। बाप खे ई ट्रुथ चइबो आहे न। बाप ई चईंदा आहिनि मां ई हिन भारत खे सचखंड ठाहींदो आहे। तव्हां सचे देवता कीअं ठही सघंदा आहियो उहो बि तव्हांखे सिखलाईंदो आहे। तव्हां सचा देवता कीअं ठही सघंदा आहियो उहो बि तव्हांखे मां सिखलाईंदो आहियां। बाबा असांखे सेखारींदा आहिनि कि असां सचा देवता कीअं ठही सघंदासीं।
केतिरा ॿार हिते ईंदा आहिनि, इन करे इहे मकान आदि ठाराइणा पवंदा आहिनि, अंत ताईं बि ठहींदा रहंदा। हाणे त ॾिसो केॾा सारा मकान ठही आहिनि, ॾाढा ठहींदा, मकान ख़रीद बि कंदा आहिनि। शिव बाबा ब्रह्मा द्वारा कार्य कराईंदा आहिनि, शिव बाबा ब्रह्मा द्वारा कार्य कराईंदा आहिनि। त ब्रह्मा थी वियो सांवरो, श्री ॾाढे जन्मनि जे अंत जे जनम आहे न इन्हनि जो। इहे पोइ गोरो ठहींदो, ब्रह्मा बाबा जी आत्मा पोइ वरी गोरी ठही वई आहे। उहो त कृष्ण जो बि चित्र गोरो ऐं सांवरो आहे न, म्यूज़ियम में वॾा वॾा चित्र आहिनि, जंहिंसां ई तव्हां कंहिंखे सुठी रीति बि सम्झाए सघंदा आहियो। हिते शिव बाबा म्यूज़ियम न ठाराईंदा आहिनि, इनखे चइबो आहे टावर ऑफ साइलेंस। तव्हां ॼाणंदा आहियो असां शांतीधाम पंहिंजे घर वेंदा आहियूं, असां हुतां जा रहण वारा आहियूं, पोइ हिते अची करे शरीर वठी पाठ वॼाईंदा आहियूं। ॿारनि खे पहिरियों इहो निश्चय हुजिणो खपे कि इहे कोई साधु संत न पढ़ाईंदा आहिनि। ये दादा त सिंध जो रहण वारो हुयो, परंतु इन्हनि में जो प्रवेश करे ॻाल्हाईंदा आहिनि उहो आहे ज्ञान जा सागर, है न। परंतु इन्हनि में जो प्रवेश करे ॻाल्हाईंदा आहिनि उहो आहे ज्ञान जा सागर। उन्हनि खे कोई ॼाणंदो ई न आहे, चईंदा बि आहिनि गॉड फादर, परंतु चई ॾींदा आहिनि उन्हनि जो नाम रूप आहे ई न, उहो निराकार आहे, उन्हनि जो कोई आकार न। पोइ चई ॾींदा आहिनि कि उहो सर्वव्यापी आहे। अरे परमात्मा किथे आहे? चईंदा कि सर्वव्यापी आहे, सभिनि जे अंदरि आहे। पोइ चईंदा आहिनि कि उहो नाम रूप खां न्यारो आहे। अरे हर हिक जे अंदरि त उन्हनि जी आत्मा वेठी आहे, सभु भाउ आहिनि। पोइ घटि घटि में परमात्मा किथां आयो? सोचो कंहिंजे अंदरि भॻवान जी आत्मा हुजे, ऐं गीता में त लिखियलु आहे उहो 1000 सूर्य खां तेज आहे, त हुन इंसान जो त छा ई हाल थिए। ईअं न चईंदा आहियूं परमात्मा बि आहे आत्मा बि आहे। परमात्मा बाप खे सॾु कंदा आहिनि न, त बाबा अची करे असां पतितनि खे पावन ठाहियो। मूंखे तव्हां सॾु कंदा आहियो इहो धंधो, इहा सेवा करण लाइ कि असां पतित आत्माउनि खे अची करे पावन ठाहियो, है न। मूंखे तव्हां इन करे सॾु कंदा आहियो, मूंखे सॾु कंदा आहियो त इहो थी वियो मुंहिंजो धंधो, सेवा करण लाइ। असां सभिनि खे अची करे शुद्ध ठाहियूं। पतित दुनिया में असांखे निमंत्रण ॾींदा आहे, चईंदा आहे बाबा असां पतित आहियूं। बाप खे पावन दुनिया ॾिसंदा ई न आहिनि बाबा, त पतित दुनिया में ई तव्हांजी सेवा करण लाइ ईंदा आहिनि। हाणे इहे रावण राज्य विनाश थियणो आहे, बाक़ी तव्हां हिते जो राजयोग सिखंदा आहियो उहो वञी करे राजाउनि जा राजा ठहींदा। बाक़ी जो हिते तव्हां राजयोग सिखो था उन सां तव्हां राजाउनि जा राजा ठहींदा। बाबा चवनि था तव्हांखे अनगिनत बार बाबा पढ़ायो आहे, पोइ 5000 वर्ष पोइ तव्हांखे ई वापसि पढ़ाईंदमि। सत्युग त्रेता जी राजधानी हाणे स्थापना थिए थी न। पहिरियों ब्राह्मण कुल प्रजापिता ब्रह्मा ॻायल आहिनि, जंहिंखे एडम आदि चईंदा आहियूं। इहे कोई खे पतो न आहे। ॾाढा आहिनि जो हितां ॿुधी करे पोइ माया जे वश थी वेंदा। ॾाढा आहिनि जो हितां ॿुधी करे पोइ माया जे वश थी वेंदा आहिनि। पुण्य आत्मा ठहींदे ठहींदे पाप आत्मा ठही वेंदा आहिनि। माया ॾाढी ज़बरदस्त आहे, सभिनि खे पाप आत्मा ठाहे ॾींदी आहे। हिते कोई बि पवित्र आत्मा पुण्य आत्मा आहे ई न। पवित्र आत्मायूं देवी देवतायूं ई हुया। ॾिसो जेका एॾा वॾा वॾा पाण खे पवित्र चवनि था, उन्हनि जे लाइ बाबा चवनि था हिते कोई पवित्र पुण्य आत्मा आहे ई न। पवित्र आत्मायूं त देवी देवता हुया, जंहिंखे अपवित्रता जी ही अविद्या हुई। मतिलबु विकार छा थींदो आहे उन्हनि खे उहो पतो ई न हुयो। जॾहिं सभई पतित ठही वेंदा आहिनि तॾहिं बाप खे सॾु कंदा आहिनि। हाणे इहे रावण राज्य पतित दुनिया आहे न, हिनखे चइबो आहे काटन जो जंगल।
सत्युग खे चइबो आहे गार्डन ऑफ फ्लावर्स। मुगल गार्डन में केतिरा फर्स्ट क्लास सुठा सुठा फ्लावर्स हूंदा आहिनि। अक जा बि फूल मिलंदा आहिनि, परंतु हिननि जो अर्थ कोई ॼाणंदो न आहे। शिव जे मथां अक जा छो फूल चढ़ाईंदा आहिनि, इहे बि बाप वेई सम्झाईंदा आहिनि। मां जॾहिं पढ़ाईंदो आहे त उन में कोई फर्स्ट क्लास मोतिया, कोई रतन जोत, कोई पोइ अक बि हूंदा आहिनि, मतिलबु हूंदा फूल आहिनि। उन ॾींहुं बाबा चई न, ॾिसो कांटा त चुभंदा आहिनि, है न, कांटा त चुभंदा आहिनि, अक जो फूल कम से कम फूल त आहे। मतिलबु कुझु त बाबा जो शो कंदो हूंदो, भले कड़वो हूंदो हिन यज्ञ में रहंदे हुए, लेकिन कांटा त मतिलबु जो हिक ॿिए खे चुभंदा आहिनि। नंबरवार त आहिनि न, हिन खे चइबो आहे दुखधाम मृत्यु लोक। हिन खे चइबो आहे त कांटा बि डिससर्विस करण वारा हूंदा। बाबा चईंदा आहिनि हिन खे चइबो आहे दुखधाम मृत्यु लोक। सत्युग आहे अमरलोक। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। शास्त्र त इहे दादा पढ़िया आहिनि, बाप त शास्त्र ई न पढ़िया आहिनि। बाप त ख़ुदि सदगति दाता है न, करे करे गीता खे रिफर कंदा आहिनि। सर्वशास्त्र में शिरोमणि गीता भगवान गाई आहे, परंतु भगवान कंहिंखे चइबो आहे इहे भारतवासियुनि खे पतो ई न आहे। बाप चईंदा आहिनि मां निष्काम सेवा कंदो आहियां, तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदो आहे, मां ई ठाहींदो, मां न ठाहींदो आहियां। बाबा निष्काम सेवाधारी असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, पर मां न ठाहींदो आहियां। बाबा चवनि था स्वर्ग में तव्हां मूंखे यादि कंदा आहियो, दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई। स्वर्ग में असां बाबा खे यादि कंदा आहियूं। इन्हनि खे दुख आहे ऐं इनखे दुख ऐं सुख जो खेल चईंदा आहियूं। त स्वर्ग में त असां बाबा खे यादि न कंदासीं, दुख में ई हाणे कलयुग में ई यादि कंदा आहियूं, छोजी सुख में यादि ई न करणो हूंदो आहे। स्वर्ग में ॿियो कोई धर्म हूंदो ई न आहे, उहे सभई ईंदा आहिनि पोइ। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे हिन पुराणी दुनिया जो विनाश थी वेंदो। नेचुरल क्लाइमेटीज़ तूफ़ान ईंदा जोर सां, सभु ख़तमु थी वेंदो। बाबा चवनि था त बाप हाणे अची करे बेसमझदार खे समझदार ठाहींदा आहिनि। त बाबा अची करे हाणे असां सभु बेसमझदार आत्माउनि खे समझदार ठाहींदा आहिनि। बाप केतिरो धन माल ॾिनो हुई, सभु काॾे वियो? बाबा हाणे असांखां पुछनि था। हाणे केतिरो इंसॉल्वेंट ठही विया आहिनि। भारत जो सोने जी चिड़िया हुयो, उहा हाणे छा ठही वियो आहे? हाणे पोइ पतित पावन बाबा आया आहिनि, राजयोग सिखलाइनि था न, उहा हठयोग, इहो आहे राजयोग। बाबा हाणे असांखे राजयोग सिखाए करे हिन भारत जी असांखे बि पावन ठाहिनि था, ऐं हिन भारत खे बि वरी खां सोने जी चिड़िया ठाहिनि था। इहे राजयोग ॿिन्हिनि जे लाइ आहे। ये राजयोग ॿिन्हिनि जे लाइ आहे, उहो मतिलबु स्त्री पुरुष ॿिन्हिनि जे लाइ, छो जो इहे आत्मा योग सिखंदी आहे। उहो हठयोग सिर्फ़ु पुरुष ई सिखंदा आहिनि, अॼुकल्ह त महिलायूं बि सिखंदियूं आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि पुरुषार्थ करो, विश्व जो मालिक ठही करे ॾेखारियो। हाणे हिन पुराणी दुनिया जो विनाश थियणो ई आहे, बाक़ी थोरो समय आहे। इहा लड़ाई अंतिम लड़ाई आहे। इहा लड़ाई शुरू थींदी त रुकी न सघंदी। ये लड़ाई शुरू तॾहिं थींदी जॾहिं तव्हां कर्मातीत अवस्था खे पाईंदा। जेका मुख्य आत्मायूं आहियूं असां कर्मातीत अर्थात सेकेंड में स्टॉप। निंदा स्तुति मान अपान जय पराजय ठंडी गर्मी सभु कुझु हूंदे हुए बि सेकेंड में स्टॉप। हिन जे लाइ ख़ुदि जे सुमान खे पको करो कि मां मास्टर जो बि सुमान आहे
वैसे मास्टर गॉड आया त असांखे कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में हलचल न थींदी, चाहे कोई बि केतिरो बि असांजी इंसल्ट करे, लेकिन पंहिंजे स्वमान में स्थित थी करे रहो त कर्माती स्थिति सहज ई अची वेंदी कि मां केरु आहियां इहा बुद्धि में स्मृति में पको ईंदो त कॾहिं कोई कुझु बि असांखे चए करे असांखे कोई फ़र्क़ु न पवंदो। त जॾहिं असां सभु मुख्य आत्मायूं कर्माती स्थिति खे पाए वठंदियूं ऐं स्वर्ग में वञण जे लाइक़ु ठही वेंदियूं, तॾहिं ई लड़ाई शुरू थी। बाप पोइ बि चईंदा आहिनि याची यात्रा में अलबेला न ठहो, इन में ई माया विघ्न विझंदी आहे। बाबा असांखे चईंदा आहिनि याची यात्रा में अलबेला न ठहो, इन में ई माया विघ्न विझंदी आहे। अच्छा, मीठी मीठी सिकलती ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप द्वारा सुठी रीति पढ़ी करे फर्स्ट क्लास फूल ठहिणो आहे। काटन जे हिन जंगल खे फूलनि जो बगीचो ठाहिण में बाप जो पूरो मददगार ठहिणो। काटन जे हिन जंगल खे फूलनि जो बगीचो ठाहिण में बाप जो पूरो मददगार ठहिणो आहे। ॿियो आहे कर्मातीत अवस्था के स्वयं प्राप्त करण व स्वर्ग में उच्च पद पाइण जो अधिकार प्राप्त करण लाइ सदा याची यात्रा में तत्पर रहणो, अलबेलो न ठहिणो। वरदाना पंहिंजी मस्तक द्वारा सदा बाप जी दुआनि जो हथ मस्तक ते सदा बाप जी दुआनि जो हथ अनुभव करण वारा मास्टर विघ्न विनाशक ठहो। गणेश खे विघ्न विनाशक चईंदा आहियूं। विघ्न विनाशक उहे ई ठहींदा आहिनि जंहिंमें सर्व शक्तियूं हूंदियूं आहिनि। सर्व शक्तियुनि खे समय प्रमाण कार्य में लॻायो त विघ्न ठहरी न सघंदो। केतिरा बि रूप सां माया अचे, लेकिन तव्हां नॉलेजफुल ठहो। नॉलेजफुल आत्मा कॾहिं माया सां हार न खाई सघंदी। नॉलेजफुल आत्मा कॾहिं बि माया सां हार न खाई सघंदी। त नॉलेजफुल ठही करे माया जे रूप खे परखी वठो, शक्तिशाली रही करे उन ते विजय प्राप्त करे वठो। जॾहिं मस्तक ते बाप दादा जी दुआनि जो हथ आहे त विजय जो तिलक लॻल ई आहे। परमात्म हथ ऐं साथ विघ्न विनाशक ठाहे ॾींदा। स्लोगन आहे स्वयं में सर्व गुणनि खे धारण करे ॿियनि खे दान करण वारा ई गुण मुहूर्त आहिनि। कल्ह बाबा चई रूप बसंत थियो। अॼु बाबा चवनि था रूप बसंत मतिलबु ज्ञान बि हुजे ऐं धारण करण जी शक्ति बि हुजे, ॿियनि खे बि असां धारण कराए सघूं। स्वयं खे ऐं अॼु बाबा चवनि था स्वयं में गुणनि खे धारण करे ॿियनि खे दान करण वारा गुण मुहूर्त हूंदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।